بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا وحبيبنا محمد وآله असांजो برنامج التأملات القرآنية जेको असीं क़ुरान जी हिकिड़ी या ॿ आयत खणी उन मां फ़ाइदो वठंदा आहियूं, उन जो तर्जुमो कंदा आहियूं, उन जा जेके मौजिज़ा आहिनि उहे कढी ॿुधाईंदा आहियूं दोस्तनि खे त असांखे तव्हांखे इहा हिकिड़ी बसीरत वधे। ऐं हीउ हिसो आहे असांजो 128 हिसो आहे ऐं असीं तदब्बुर था कयूं। छाजे लाइ था तदब्बुर कयूं? छो जो अल्लाह ताला असांखे इन शइ जो हुकुम कयो आहे। असांखे अल्लाह ताला हुकुम कयो आहे त क़ुरान जो तदब्बुर कयो। कीअं किथे इहो तव्हांखे ॿुधाईंदो आहे। अल्लाह ताला चए थो किताबुन अंज़लनाहु इलैका मुबारकन लियदब्बरू आयाति वलियतज़क्कर उलुल अलबाब। अल्लाह ताला असांखे हुकुम थो करे हीउ किताब मूं लाथो आहे तव्हां ॾे बरकत वारो किताब मुबारकन लियदब्बरू आयाति, पढ़ो ऐं सम्झो हिन खे ऐं तदब्बुर कयो। आयाति हिन जा मौजिज़ा जेके आहिनि वलियतज़क्कर उलुल अलबाब, सम्झण वारा सम्झी वेंदा। हीअ सूरत साद 29 आयत इहा इन में आहे। अॼु जेके असां वटि आहे अज़ीम आयत आहे हिकिड़ी, हर क़ुरान जूं आयतूं अज़ीम आहिनि। हीअ आहे असांखे आयत जेका चए थो अल्लाह ताला इन्नमा यख़्शा अल्लाह मिन इबादिहिल उलमा इन्नल्लाह अज़ीज़ुन गफ़ूर। हीअ आयत आहे सूरत फातिर 28 आयत। अल्लाह ताला हिते चए थो इन्नमा यख़्शा अल्लाह मिन इबादिहिल उलमा। अल्लाह खां डिॼंदा कहिड़ा जेके आलिम हूंदा, अल्लाह खां कहिड़ा आम माण्हू कोन सम्झंदा कीअं डिॼंदा। पर हिते जेके हिकिड़ी अजीब शइ आहे त हिकिड़ो अल्लाह ताला चए थो इन्नमा यख़्शा अल्लाह खां डिॼंदा, पर ख़शिया ख़ौफ़ खां सवाइ मट आहे। आम माण्हू अल्लाह खां डिॼंदो त अल्लाह साईं मूंखे दोज़ख में विझंदो ऐं अल्लाह साईं मूंखे बीमारी ॾींदो, अल्लाह साईं मूंखे अज़ाब ॾींदो, पोइ उहो आम अल्लाह खां इन शइ जे करे डिॼंदो। पर हिते अल्लाह ताला चए थो इन्नमा यख़्शा अल्लाह मिन इबादिहिल उलमा। अल्लाह खां ख़शिया जेके कंदा आहिनि। ख़शिया हिकिड़ी आहे जीअं अल्लाह खां हिकिड़ो ख़ौफ़ बि थिए ऐं मुहबत बि थिए, अल्लाह सां दिलि बि थिए। इहा आहे छो जो उलमा जेको सम्झी वेंदा त अल्लाह अज़ीम आहे, अल्लाह कबीर आहे, अल्लाह क़ादिर आहे, अल्लाह हर शइ करे सघे थो, अल्लाह खां घुरणो आहे, असां उनखे असांजी उनजी इबादत करणी आहे। इहो थींदो अल्लाह आम माण्हू जेके उन खां डिॼंदा सिर्फ़ु। पर उलमा जे दिलि में आलिम जेके जिन पढ़ी इल्मु पढ़ंदा त उन्हनि खे दिलि में थींदी ख़शिया। ख़शिया हीअ शैउन ख़लीतुन बैनल ख़ौफ़ वल महब्बा। उलमा चवनि था अल ख़शिया हिकिड़ी इहा शइ जेकी इंसान कंहिं शइ खां डिॼे बि पर उन सां मुहबत बि करे, उन सां दिलि बि आहे। इहे उलमा जेके आहिनि अल्लाह खे अल्लाह जे वेझे आहिनि। उलमा जेके आहिनि अल्लाह जा नाला पढ़नि था त अल्लाह गफ़ूर रहीम बि आहे, अल्लाह अज़ीम बि आहे, अल्लाह अल मुअती बि आहे, अल्लाह अल गनी बि आहे, अल्लाह रहीम बि आहे, रहमान बि आहे। तंहिंजे करे अल्लाह ताला उन्हनि जी सिफ़त इहा करे ॿुधाई यख़्शा अल्लाह खां डिॼनि था पर मुहबत बि अल्लाह सां कनि था, अल्लाह सां दिलि बि अथनि, अल्लाह खां परे बि कोन थी सघंदा। तंहिंजे करे हीअ अल ख़शिया उलमा तफ़सीर चवंदा त ख़शिया छा आहे। अल ख़शिया उलमा यख़्शौन अल्लाह हक़ ख़शियति, हक़ जो जीअं ख़ौफ़ अल्लाह खां थींदो आहे त असीं मथां अल्लाह जे हक़ में कुझु ग़लती थी पए ॾोह था कयूं। छो यारिफ़ून सिफ़ात अल्लाह व अस्माए व अफ़आल व क़ुदरति, छो जो अल्लाह जा नाला हुननि खे यादि आहिनि, अल्लाह जी सिफ़तूं हुननि खे यादि आहिनि, अल्लाह जा अफ़आल हुनखे यादि आहिनि ऐं उन अल्लाह जी क़ुदरत बि उन्हनि खे ख़बर आहे त अल्लाह साईं जे कावड़ियो असां ते त असां उन खां परे नथा वञी सघूं, नथा उन खां बची सघूं। अल्लाह जेके असां ते असां ते कावड़िजे बि दफ़ो हुअल क़हार ऐं असांखे तबाह करे सघे थो, असांखे अज़ाब ॾेई सघे थो। तंहिंजे करे डिॼनि बि था अल्लाह खां, ख़ौफ़ बि अल्लाह खां थिए थो, पर वरी उते ख़शिया बि थिए थी, मुहबत बि थिए थी अल्लाह सां। छो जो अल्लाह असांखे नेमतूं बि थो ॾिए, सिहत ॾिए, आफ़ियत ॾिए। हीअ अखियुनि जूं रोशनियूं असांखे अल्लाह ॾिनी आहे, असांखे हथ पेर अल्लाह ॾिना आहिनि, अहल औलाद रिज़्क़ हलाल सभु शइ कंहिं ॾिनी आहे, असांखे अल्लाह ॾिनी आहे। तंहिंजे करे वरी इंसान खे ख़शिया इहा आहे त अल्लाह सां वरी मुहबत बि थिए थी त अल्लाह असां ते केॾो न करम करे वेठो आहे
ऐं इन जे जीअं इंसान खे इल्मु वधंदो त इंसान जी अलाह सां दिलि वधंदी ऐं उन खां ख़ौफ़ बि वधंदो। जीअं इल्मु इंसान जो वधंदो तीअं अलाह जो दिलि में उन्हनि इंसान आलिम जे दिलि में ख़ौफ़ वधंदो ऐं अलाह खां वधीक टिजंदो। छो हुनखे ख़बर पवंदी त अलाह केॾो अज़ीम आहे, अलाह केॾो कबीर आहे, अलाह क़ादिर आहे, अलाह हर शइ करे सघे थो। अॻियनि उम्मतुनि खे अलाह ताला छा छा करे छॾियो, अॻियनि उम्मतुनि जे अलाह जो चवणु न कयो, उन्हनि खे तबाह करे छॾी, उन्हनि खे ख़तमु करे छॾी। इहो सभु कीअं ख़बर पवंदी? जेॾीमहिल आलिम इल्मु पढ़ंदो, इन जे रस्ते ते हलंदो त पोइ उनखे ख़बर पवंदी त अलाह कहिड़ी अलाह कहिड़ो ख़ालिक़ आहे, असांजो अज़ीम आहे ऐं अलाह केतिरो हक़दारु आहे असांजी इबादत जे। पर असीं इबादत सही कोन था कयूं, असीं मुक़सिर आहियूं, असीं गुनाह था कयूं, अलाह जे चवण खां परे आहियूं, कोशिशि था कयूं त उन जे अलाह जे चवण ते हलूं। पर केतिरो बि असीं कयूं न त अलाह जे हक़ में थोरो आहे। इंसान खे जे ख़बर पए त असां अलाह जी इबादत जी सची असांखे करणी हुजे त असीं सॼी ज़िंदगी पंहिंजी सजदे में गुज़ारियूं। तंहिंजे करे इंसान कोशिशि करे त सदाईं इल्मु पढ़े। इल्मु जेतिरो पढ़ंदे त जेतिरो बि पढ़ंदे त थोरो आहे। छो जो इंसान जेतिरो इल्मु पढ़ंदो एतिरो अलाह जी ख़शिया, अलाह जो ख़ौफ़ हुन जे दिलि में ईंदो। आम इंसान जाहिल जेको हूंदो, गुनाह कंदो, उनखे को ख़ौफ़ कोन थींदो। शराब पीअंदो, सिगरेट पीअंदो, ज़िना कंदो, व्याज खाईंदो, माण्हुनि सां ज़ुल्म कंदो त उन्हनि खे को अहसासु कोन थींदो। छो? उहो अलाह खे सुञाणनि ई कोन। जीअं न ईअं बसि छुॾियल हुजनि, छुॾियल माल, का ख़बर कान्हे त अलाह असांखे सिहत आफ़ियत जंहिंसां असीं ॾोह कयूं था, जंहिं हथ सां असीं ज़ुल्म कयूं था उहो हथु अलाह थो चोरे। जंहिं असां जान सां ज़ुल्म कयूं था इहा जान बि अलाह जी आहे, अलाह असांखे ॾिनी आहे। जे चाहे अलाह त इहा जान चुरी न सघंदी पंहिंजी जॻह तां। इहा दिलि जेके तुंहिंजे सीने में आहे अलाह ई चोरे थो इनखे, जीअं न त इहा दिलि उते ई ॼमी वञे त इंसान छा करे सघंदो। उज़बा जान जा जेके हिकिड़ा हिकिड़ा अंदरि जान में हलनि था ऐं अलाह जे हुक्म सां चुरनि पुरनि था, कमु था कनि सॼी जान में अंदरि, केरु थो इनखे हलाए? खून खे केरु थो डुकाए सॼी जान में? हेठां मथे टंगूं, तुंहिंजी ताक़त तोखे आहे जो टंगुनि सां तूं अॻिते हली? के लंगड़ा आहिनि या न? अखियूं जेके तूं उन्हनि मां ॾिसी थो, इहे तोखे अलाह ॾिनियूं आहिनि न? के जॾा अखियुनि खां बि आहिनि न? ॾिसो हथ तुंहिंजा त उन सां उथी थो, पी थो, खाई थो, पी थो, इहे अलाह ताला तोखे हथ ॾिना आहिनि। पर के माण्हू हथनि खां बिना बि आहिनि न? सोच उहे कीअं खाईंदा पीअंदा हूंदा, वॉशरूम ॾे कीअं वेंदा हूंदा, पंहिंजी सफ़ाई पकाई कीअं कंदा हूंदा, वुज़ू कीअं कंदा हूंदा। ॾिस जंहिंखे इंसान खे अलाह ताला इहे नेमतूं सभु अलाह ताला ॾिनियूं आहिनि। अलाह ताला चए थो वमा बिकुम मिन निअमतिन फमिन अल्लाह, जेके बि तव्हां वटि नेमतूं आहिनि सभु मुंहिंजे तरफ़ां आहिनि। ॿी जॻह ते अलाह ताला चए थो इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा, जे तव्हां नेमतूं अलाह जो वेही ॻणियो त कोन ॻणे सघंदो। छो? सभु शइ असां हिन जहान में जेके चुरे थी अलाह जी नेमत आहे। हीउ फ्रूट जेको असीं खाऊं था इहो केरु थो असांखे ॾिए? मिटी मां सूफ़ थो थिए, केलो थो थिए, अंगूर थो थिए, इहो कंहिंजे कुदरत सां थो थिए। केरु थो असांखे ठाहे ॾिए? मानी जेकी खाऊं था इहो अन्न जेको आहे इंसान खे अलाह ताला ज़मीन मिटी मां थो करे ॾिए, इहो केरु थो करे ॾिए? इहा अलाह जी नेमत आहे, इन जो बि शुकुरु करिणो खपे। इहो जेको असीं खाऊं था, पाणी जेको साफ़ु पियूं था, को चहिरो पाणी बि आहे न? जे न अलाह ताला सॼी दुनिया जो पाणी चहिरो करे छॾे त असां छा करे सघंदासीं? इहो ॾिसो जे सिज जे अचे थो, निकिरे थो, थोरो तेज़ थो थिए त गर्मी थी थिए, जे वरी थोरो हटे थो मथे त असां सीअ में मरूं था। इहा अलाह थो करे। तंहिंजे करे अलख़शिया जेकी आहे न उलमा खे थींदी, आम माण्हुनि खे ख़शिया कान थींदी। ख़शिया थींदी आहे सिर्फ़ु उलमा खे। आलिम खे ख़शिया छो थींदी? छो जो अलाह आलिमनि खे ख़बर आहे अलाह जी कुदरत, अलाह जी इंतिक़ाम, अलाह जी कावड़ जेकी थींदी उहो उनखे ख़बर आहे त अलाह साईं जे इंसान ते कावड़ बो गुनाहनि जे त पोइ छा करे सघे थो अलाह साईं। आम माण्हू जाहिल त वञी गुनाह बि कंदो, वरी राति जो वञी सुम्ही पवंदो, न तौबा कंदो, न इस्तिग़फ़ार पढ़ंदो, न अलाह ॾे मोटंदो। छो? जाहिल आहे। आलिम जेके इंसान हूंदा या पढ़ियल हूंदा, लिखियल हूंदा, को गुनाह कंदो त हुनखे निंड न ईंदी, वेही रोंदो, वेही निमाज़ूं पढ़ंदो, क़ुर खोले पढ़ंदो, इस्तिग़फ़ार पढ़ंदो, अलाह ॾे मोटंदो। छो जो उनखे पक आहे त मूं अलाह खे नाराज़ कयो आहे। तॾहिं अलाह ताला चए थो इन्नमा यख़्शल्लाह मिन इबादिल उलमा,
इन अल्लाह अज़ीज़ुन गफ़ूर, अल्लाह अज़ीज़ आहे, अल्लाह क़ादिर आहे, अल्लाह इज़्ज़त वारो आहे ऐं गफ़ूर रहीम बि आहे। गफ़ूर रहीम बि आहे, अल्लाह ताला गफ़ूर रहीम बि आहे। तंहिंजे करे आलिम जेके हूंदा इन्हनि खे ख़बर हूंदी गफ़ूर इन अल्लाह अज़ीज़ुन गफ़ूर। छो अल्लाह अज़ीज़ुन अज़ीज़ आहे, ताक़त वारो आहे ऐं गफ़ूर। पोइ चई उन खां पोइ त ईअं इहो उलमा खे इहा ख़बर हूंदी त इहे नालनि जे अॻियां हिक ॿिए जे अॻियां छो आया, कीअं आया। तंहिंजे करे दोस्तनि खे इहा हूंदी सदाईं त असां चवंदा आहियूं त भाउ इल्मु पढ़ो, इल्मु सिखो, किताब पिया आहिनि, शेख विया आहिनि, जिथे किथे अल्हम्दुलिल्लाह आलिम सगोरा आहिनि, तव्हां उन्हनि मां सिखो। इल्मु सिखंदव त पंहिंजी हिकिड़ी रोशनी अखियुनि जे अॻियां थी वेंदी। हिते असांखे क़िसो हिकिड़ो यादि थो अचे। हज़रत उमर ख़लीफ़ो हो मदीने में। मदीने खां थोरो ॿाहिरि निकितो त बाग़ आहे खजनि जा, ऐं उन टाइम में क़ानून हूंदो त हवा लॻंदी त खजूर जेके ॾोॾा जेके किरंदा हुआ खजनि मां त उहे भली ॿार जेके मदीने जा कहिड़ा बि मेड़े खणी खाई छॾींदा हुआ। त उमर बि ख़ताब वञे पियो त ॾिठई त छोकिरा घणा बाग़ जे भरिसां खजनि जे हेठां रांदि बि था खेॾनि ऐं काशे मेड़नि बि था त हीउ ओॾे वियो, उन्हनि जे पासे वियो त छोकिरा सभई भॼी विया ऐं हिकिड़ो छोकिरो बीठो, सिनान इब्न सलम अल हुदली, नौजवान छोकिरो हो, दिलेर छोकिरो हो। उन टाइम में नंढड़ो हो पर झोली में कुझु हुनखे काशे हुई। त उमर चयोसि मतां चोरी कई हुजे तो। चई त न या अमीर मोमिनीन, हीअ जेके हवा लॻी ऐं हिन हवा ते ॾोॾा जेके किरिया खजनि मां उहे असीं मेड़िया आहिनि। त उमर चयोसि मूंखे ॾेखार, मां सुञाणा ॾोॾा जेके पाण ई किरंदा आहिनि या जेके पटबा आहिनि। त हज़रत उमर खे झोली खोले ॾेखारियईं सईदना सिनान ऐं उनखे ॾेखारियईं ॾोॾा त हुन ॾिठा ऐं चयईंसि अमीर मोमिनीन चयईसि हा मूंखे ख़बर आहे हीअ पाण ई किरिया आहिनि। ऐं तूं चई तूं केरु आहीं? चई मां सिनान इब्न सलम अल हुदली, मां उहो छोकिरो आहियां, मां चोरी कान कई आहे, मूं हेठां मेड़िया आहिनि ॾोॾा। त अमीर मोमिनीन चयईसि हा ठीकु आहे, सही आहे, बसि वञ। चई मां अमीर मोमिनीन इहे ॾिसी थो छोकिरा परे बीठा आहिनि? चई हा। चई जे तूं वेंदे मूंखे छॾे मूंखां ईअं खसे वेंदा? पोइ चई छा करणु चाहीं थो? चई तूं मूंसां गॾिजी घर ताईं हल त मूंखां खसनि न ही ॾोॾा। पोइ अमीर मोमिनीन ॾिसो केॾो हुनजो तवाज़ु, हुनजो इख़लाक़। अमीर मोमिनीन सॼी दुनिया खे लोॾे थो, हिन छोकिरे खे चई हल मुंहिंजे अॻियां तोखे मां घर ताईं छॾे अचां। पोइ उनजे पोयां हलियो जेसि ताईं उहो छोकिरो पंहिंजे घर पहुतो ऐं अंदरि वियो। पोइ वरी अमीर मोमिनीन वियो हलियो। इहो ॾिसो न तबक़ात अल कुबरा में, तबक़ात इब्न साद में सॼो किसो आहे, तफ़सील सां मुख़्तसर करे ॿुधायोसीं त अमीर मोमिनीन बि छोकिरे नंढड़े जी बि हिरासत पियो करे। इहा आहे अलाह जो ख़ौफ़। इहो खणी तूं बादशाह आहीं जा, अमीर आहीं जा, वज़ीर आहीं जा, केॾो बि शाहूकार आहीं, तो ते ज़िमेदारी आहे त माण्हुनि जी हिफ़ाज़त कर। त इंसानु करे थो। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए त हक़ ॾेखारे ऐं हक़ ते हलूं। हादा वल्लाहु आलम बिस्सवाब। सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।